छा रहा असां वटि बर्बाद करे छॾी असांखे सभु कुझु असांजो ख़तमु करे छॾी। केॾी त असांजी ज़िंदगी सुकून जी तोहफ़ो अॻ में केॾा असां मुतबर हुयासीं, भला भला यार हुया, यार वेस हुयासीं, हाई फाई पर्सनैलिटी हूंदी। लूसी लंबो खे असां गाह न विझंदा हुआसीं, पर जॾहिं तो बेगैरत सां असांजा वास्ता राब्ता थिया त असांजी ज़िंदगी में को अहिड़ो ख़राब रंग भरिजी वियो जो 2 टके जा जेके माण्हू हुया उहे बि असांखे घटि वधि वॻियल आहिनि। पर कंहिंजे करे बासूं, तुंहिंजे करे बासूं। असांखे इहा ख़बर न हुई त तूं को अहिड़ो निमक हराम आहे, बेगैरत मुनाफ़िक़ आहे। तो मों ई असांखे नुक़सान पहुचंदा ऐं तूं ई असांखे नुक़सान ॾींदे। असां त पंहिंजी नियत ते हलियासीं, असां त तोखे दिलि में जाइ ॾिनीसीं, तो सां सची मोहबत कईसीं। पर इहा ख़बर कान हुई त तुंहिंजी दिलि में के ॿियायूं आहिनि ऐं तुंहिंजी अंदर में का मुनाफ़िकी आहे। असां त तोखे सचो साथी सम्झो होसीं, पर एतिरो आहे ख़ैरु आहे, असांजो वियो कुझु न आहे, संभालियाऊं पंहिंजो पाण खे। पर आईंदा जेको आहे तो जहिड़नि माण्हुनि खां एहतियात लाज़मी कबो ऐं छो जो हाणे हर कंहिं ते भरोसो न कबो। तो हिकिड़े एतिरो सबक़ु सेखारियो आहे, एतिरो किताबनि में बि सबक़ु न सिखियासीं जेतिरो तो हिकु बेगैरत में सबक़ु सिखियासीं। ऐं तो एतिरो सबक़ु सेखारियो आहे जो आईंदा हर हिकु माण्हूअ खे नज़र में रखिबो।